अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो ऐं आऊं आहियां संजा सैयद। हलंदासीं हेडलाइन सिर्फ़। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में जाली बैंक अकाउंट्स रेफरेंस ते ॿुधणी। सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह अदालत में पेश। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची खे बिजली फ़राहम कंदड़ मनसूबे बाबति घुरायो वियो आहे। हुकूमत मज़हबी जमायत सां मुआहिदो करे ग़लति कयो। सिंध में मज़हबी जमायतुनि सां राब्ता कया आहिनि कि इलेक्ट्रिक 650 मेगावाट बिजली वफ़ा खां वठे थो। नैब जी इंक्वायरी करे असांखे पैसा न पिया मिलनि। ट्रांसपोर्ट बंदि करण वारी ॻाल्हि ते अमल न कयो वियो। लॻे थो वफ़ा कुझु न कंदो, असांखे ट्रांसपोर्ट बंदि करणी पवंदी। हर माण्हू खे पुरअमन एहतजाज जो हक़ आहे कि न रोकींदासीं। मुल्क में कोरोना वायरस जा हाञा जारी। कोरोना वायरस वधीक 73 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतनि जो अंग वधी 16,216 थी वियो। NCOC मुजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,152 नवां केस ज़ाहिर। टंडवादम वेझो बिजली जी तार किरण सबबि 3 ॼणा सड़ी फोत। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणा अस्पताल मुंतक़िल कया। फोतियुनि में हकीम छुटो, कादिर छुटो ऐं जावेद शामिल। पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल ते बिजली जी तार किरण सबबि 3 ॼणा फोत थिया आहिनि। मौजदड़ो में किंग प्रेस जे मुजसमे जी तज़लील करण में अगभराई थी आहे। पुलिस जी रतुदेरो मां 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार गुल मोहम्मद हुलियो ऐं पुट तामीर हसीन खे गिरफ़्तार कयो आहे। जल्द 3 जवाबदार खे गिरफ़्तार कयो वेंदो। पाबंदी मड़ियल तंज़ीम तहरीक लबैक पाकिस्तान जे कारकुननि लाहौर जे यतीम खाने चौक ते पुरतशदद मुज़ाहिरे दौरान DSP खे तशदुद जो निशानो बणायो ऐं ॿियनि 4 उहिदेदारनि खे यरगमाल बि बणायो। लाहौर पुलिस जो बयान। पुलिस तर्जुमान मूजिबि पाबंदी मड़ियल तंज़ीम जे मछरियल कारकुननि पुलिस ते पेट्रोल बम सां हमला बि कया। पुलिस ऐं रेंजर्स जे ऑपरेशन दौरान विगोड़नि में जानी नुक़सान जा इतला। पाबंदी मड़ियल तंज़ीम TLP सां ॻाल्हियूं जारी आहिनि। ॻाल्हियुनि जो पहिरियों दौर मुकमल थी चुको आहे। ॿियों दौर शुरू कयो वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जो वीडियो बयान चवे थो उमीद आहे त ॿी मुलाक़ात में मामला तइ थींदा। गंभट वेझो ॻोठ लहड़ी वञण में हथियारबंदनि जी फायरिंग। औरत समेत 2 ॼणा क़त्ल, 1 ज़ख़्मी। खानपुर वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद पहोड़ में पहोड़ बिरादरी 2 विरियनि में झेड़ो, लठियूं ऐं सरोटा लॻण सबबि 3 औरतुनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। खानवाण वेझो ॻोठ हाशिमरी में मरी बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो, लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 6 ॼणा ज़ख़्मी।